चाचो ऐं हुन जा मददगार जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि। पंहिंजे पीउ जी छॾियल ज़रई ज़मीन विकिरो करण थो चाहियां, नथो पाण ख़रीद करे, न ई थो विकिणण ॾे। इंसाफ़ न कयो वियो त इंतिहाई सख़्त क़दम खणंदसि। प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदड़ ॻोठ निज़ाम खान ब्रोही, यूसी सरहारी जे रहंदड़ परवेज़ अली वल्द, गुलाम हुसैन संदसि चाचे अली हसन वल्द मीर हसन ऐं मोहम्मद खान वल्द हाजी ग़ुलाम मोहम्मद ब्रोही कयो। हुन चयो त मुंहिंजो चाचो इनायत हुसैन उर्फ़ मिठू ब्रोही ऐं हुन जा मददगार मुंहिंजा ऐं मुंहिंजे चाचे अली हुसैन ब्रोही जा दुश्मन बणिजी विया आहिनि। हुन चयो त देस सरहारी में मुंहिंजे वालिद जी ज़रई ज़मीन आहे। मुंहिंजे पीउ जे फोत थियण खां पोइ सख़्त माली परेशानियुनि जे करे पंहिंजे हिसे जी ज़रई ज़मीन विकिणण थो चाहियां, मगर चाचो न पाण थो वठे न विकिरो थो करण ॾे। हुन चयो त चाचो इनायत ब्रोही ऐं संदसि मददगारनि अहमद अली उर्फ़ दिली, इमाम अली ऐं ॿिया मूंखे ऐं मुंहिंजे चाचे अली हसन ब्रोही खे नुक़सान ॾियनि था, ॾेई था सघनि। हुन निगरान हुकूमत जे रेवेन्यू जे सूबाई वज़ीर डीसी सांगड़ SSP सांगड़ खां मुतालबो कयो त मूंसां इंसाफ़ करे चाचा इनायत हुसैन ब्रोही ऐं संदसि मददगारनि ख़िलाफ़ क़दम खणी इंसाफ़ कयो वञे। मूंसां इंसाफ़ न थियो त इंतिहाई ॾुखियो क़दम खणण ते मजबूर थी पवंदसि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची